रिपोर्ट मुताबिक हालात जो प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ मटियारी मीडिया हाउस पहुंची वियो। माइटन में खतरो है, तहफ़ुज़ फराम कयो वञे। प्रेमी जोड़ो मटियारी ज़िले के हाला शहर जो प्रेमी जोड़ो मुनीबा मेमणो पंहिंजे मुड़ुस अलीवारसो सोलंकी सां गॾु मटियारी मीडिया हाउस पहुचे। साफ़ नाडो दाईंदे चयो त मूं अलीवारसो सोलंकी वलद जाफ़र सोलंकी सां पंहिंजे रज़ा ख़ुशी सां 21 अक्टूबर ते हैदराबाद हाई कोर्ट जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस उनजे माइटनि मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जेके बेबुनियाद आहिनि। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मूं पंहिंजे होश हवास में पंहिंजे रज़ा ख़ुशी शरीयत मोहम्मदी मुताबिक़ निकाह कयो आहे। मुनीबा मेमण IG सिंध वज़ीर आला सिंध SSP मटियारी ॿिनि वसवारनि खां अपील कंदे चयो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि खे ख़तरो आहे। इहे जेकॾहिं मूंखे मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा माइट हूंदा। असांखे तहफ़ुज़ फराम कयो वञे।